को खान ना है छॾियो। मां अवांखे अॼु ताईं न सम्झी सघी आहियां। पाण अॼु छापे ते हलंदासीं ऐं मानी बि समुंड जे किनारे वारी कंहिं रेस्टोरेंट में खाईंदासीं। सम्झ त अॼु पंहिंजी शादी जी वरसी आहे। ओह मुंहिंजो मतिलबु आहे त सालगिरह आहे। हाणे ख़ुशि आहीं न? हाणे खिली खिली मोकल ॾे त मां आसी ते वञा। कॾहिं कॾहिं आउं इहो सोचींदी आहियां त आउं चङी छो न थी वई आहियां। तोखे कंहिं चयो त तूं सही आहीं? ॾिसो Take a break, huh? शुमाइल, मुंह सम्झो पे तो तू नहीं थी। मुंहिंजो इरादो बि अचण जो कोन हो। होए? अव्हांजा लफ़्ज़ यादि आया, हली आयसि। जेकॾहिं तूं न अची आ न तो शायद मां पाण खे माफ़ न करे सघां। मुंहिंजी गुज़ारिश क़बूल कंदा? मां त हिकु मिसकीन माण्हू आहियां। मूंसां आम लहजे में ॻाल्हाए। बल्कि मुंहिंजी बि हिकु गुज़ारिश आहे। अव्हां बि आम लहजे में ॻाल्हायो। मां हिकु मामूली मॉडल आहियां। मूंसां तव्हां करे न बल्कि तूं करे ॻाल्हाईंदी कर। कोशिश करे ॾिसंदसि। हींअर मां कुझु चवां? हा हा चओ। अॼु मंझंदि जी मानी मूंसां खाओ। खाओ या खा? ओके खा। अॼु मंझंदि जी मानी मूंसां खा। ठीकु आहे, मां ईंदुसि। थैंक यू। शुरू कयूं? ओके। Thank you. अस्सलामु अलैकुम। ओहो यार, तू कॾहिं सुधरंदे? मां एजाज न आहियां बच्चा, मां एजाज जो पीउ आहियां। मस्करी छॾ, माण्हू थी। मां माण्हू आहियां बच्चा, तूं मूंखे सुञाणण में ग़लती कई आहे। मां जिन न आहियां। खुदा जे वास्ते एजाज, कॾहिं त संजीदा थींदो कर। मां एजाज न आहियां, मां एजाज जो पीउ आहियां।
यानी फादर असली। तू ये न ॿुधंदे त मां सर खे थी ॿुधायां। भली ॿुधाई इन बहाने तुंहिंजे बेवकूफ़ बाप सां मुलाक़ात थी वेंदी। हाँ 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 एजाज कुछ शर्म कर। तू बात के बेवकूफ़ तो चवी। तू बड़ी गलती करे रही आई छोकरी। मां बल्कि आऊं एजाज आया, एजाज जो पी आया, वालिद बुजुर्गवार। तू मुखे सुञाण की कोशिश कर। मूं तोखे चङी तरह सुञाणे वरितो आहे। ओ बदतमीज़ छोकरी, तोखे कह बुजुर्ग जो भया कोन्हे। मां पंहिंजे पुट जी शादी तो जड़ी खुद सर छोकरी सां हरगिज़ न कंदुसि। मां पंहिंजे पुट जी शादी कंहिं बकरीअ सां कराए छॾींदुसि। बदतमीज़ छोकरी, याद न आहे ये मुंहिंजा पंहिंजा वार असली ओरिजिनल। यानी सचपच अवां एजाज जा वालिद आहियो? हाँ, मां ई अहमद एजाज जो पी आहियां जंहिं तो जड़ी बदतमीज़ छोकिरे सां शादी करण जो फ़ैसिलो कयो आहे। मूंखे माफ़ कजो, मूं अव्हांखे सुञाणण में ग़लती कई आहे। छो ग़लती कई आहे? इन करे जो हू बहू पंहिंजे पुट जहिड़ा आहियो। मां पंहिंजे पुट जहिड़ो न आहियां, बल्कि मुंहिंजो पुट मूं जहिड़ो आहे। मुंहिंजो इहो ई मतिलबु आहे। तुंहिंजो मतिलबु बेमतलब हो, छो जो तोखे अञा ताईं मतिलब जी माना सम्झ में न आई आहे। मां सम्झी वेंदसि, आहिस्ते आहिस्ते सभु कुझु सम्झी वेंदसि। अटो ॻोहण ईंदो अथई? न। हाँ, अटो ॻोहण कोन ईंदो अथई? न, मूंखे अटो ॻोहण न ईंदो आहे। त पोइ मुंहिंजे पुट सां शादीअ खां पोइ छा कंदीअ? असां नौकर रखंदासीं। न, नौकर न रखजांइ। मुंहिंजे पुट खे अटो ॻोहण ईंदो आहे। मां तोसां मिली ॾाढो मुतासिर थियो आहे पुट। अवां वियो न, मां अव्हां जे लाइ चांहि थी घुरायां। न, चांहि तुंहिंजे वालिदैन सां गॾु पीबी। ठीकु आहे? खुदा खुदा हाफ़िज़। दादा मूंखे ही सेट चेंज करिणो आहे। सभ खां पहिरियां तव्हां ही कुंडी में था हटायो ऐं पोइ ही कर्टेन खोलियो। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम। अची वई? सॉरी, आई एम सो सॉरी। मां हाणे बंदूक खणी निकितुसि पए। बंदूक मूंखे मारण लाइ? न, धाड़ियल मुंग मंगण हार खे मारण लाइ। इहो धाड़ियल मुंग मंगण हार केरु आहे? वॾेरे हणखण जी टोलीअ जो धाड़ियल आहे। जॾहिं टूल प्लाज़ा वटि बस रोके धाड़ो हणंदो आहे न, त उतां जा एहलकार खेनि चांहि पाणी पीआरींदा आहिनि। मूं सम्झो छा तव्हांजी बस डूने रोकी आहे। न न, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। अम्मा जी तबियत ठीकु न हुई, तंहिं करे घर देरि सां निकिती वियसि। बहानो क़ाबिल क़बूल आहे। ॾे ख़बर, शुमाइल आई हुई? हा, आई हुई। हाउ वाज द फूड सेशन? ठीक हो, बल्कि फैंटास्टिक। कारी रात में गुजरी सदर, कारी रात में गुजरे सघन हीरो भी विसारण चाहे पर निखारण चाहे पर नहीं खबर, शिमाइल आई? हाँ आई हुई। हाउ वाज द फूड
ठीक हो, बल्कि फैंटास्टिक। यानी दोस्ती थी वही। एडी तेरी मानी की दावत ॾेई वई आहे। तुंहिंजो ख़्याल आहे इहो ॿुधी मां कॾहिं मिले? भई सचपच दावत ॾेई वई आहे, यकीन कर। कमाल आहे। हिन में कमाल जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मूं त सम्झो हो शिमाइल खे ॾिसी तूं चिड़की पवंदे, पर हिते त शिमाइल कची वई। भई हाणे पंहिंजी पंहिंजी क़िस्मत जी ॻाल्हि आहे। मूंखे सम्झ में नथो अचे त हिकिड़ी सुपर मॉडल तो जहिड़े अधु मर्दी तवाई में छा ॾिसी वरितो आहे? कोई सोचण जी ॻाल्हि आहे। अञा दुनिया में कहिड़नि जा कदरदान मौजूदु आहिनि। साथी तो हिकु ॾींहुं मुंहिंजा हथां मारिजी वेंदे। मित्रा मोबाइल खे न मारिबो आहे, सम्झी? ऐं हूअं बि मूं FIR में तुंहिंजो नालो लिखाए छॾियो आहे। तोखे मारण वारो अञा ताईं को पैदा न आहे थियो। तूं छा बि सम्झी? मां जेल में आहियां। भई 3 साल थिया आहिनि, पूरा 3 साल मां गुज़ारे चुको आहियां। तो सां पूरो मुमकिन न आहे साथी। ॿुधाए न, मैं वाकई तोखे मानी जी दावत ॾिनी आहे? हा ॾेई त वई आहे, पर सोचा थो इनकार करे छॾियो। ग़लति आहे। छो ग़लति आहे? दिलि टुटी पवंदी। तूं सीरियस आहीं? हा, हिन जो मतिलबु आहे त मानी खाइण वञा। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुधी। जेकॾहिं इनकार करणो हो न त उन वक़्तु ई करे वठंदी हा। हिन वक़्तु इहो इनकार मां पंहिंजे खाते में नथी खणणु चाहियां। मनी ऐं शिमाइल जी मानी खाई। असांजी चाहत जड़ जो फुटो न आहे जेको लहरनि जे लोॾे में खिसी पवे। ठीक है, वञा थो। ओके। तो खैर जो अध कराची खरीद करे छॾी आहे राहिदा। राहिदा उदास। हा हा, ओ सारी राहिदा उदास उर्फ नजमा शीरी। एॾी त का ख़ासि ख़रीदारी मूं कान कई आहे। त पोइ हीअ गाॾीअ जी डिगी गाह सां भरिजी वई आहे। भई जेको 12 सूट ख़रीद कया अथमि, उन जे मेटनि जा 12 सैंडल ख़रीद कया अथमि, 12 पर्स ख़रीद कया अथमि ऐं 12 वाचियूं ख़रीद कयूं अथमि। बसि इहो ई त मूं शॉपिंग कई आहे। बस वाकई इहा त का कुझु बि का ख़रीदारी कान्हे का। हाणे मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे इन ख़ुशामद में कंहिं बहितरीन रेस्टोरेंट में मानी खाइणी पइजी वई। आख़िर असांखे शादी जी मर्ज़ी आहे, का मश्किरी आहे छा? मां चवां थी गाॾी रोकियो, मूंखे हिते ई आहे। छो मुंहिंजी ड्राइविंग पसंदि न आई छा? न, मूंखे वसीअ वारी ॻाल्हि न वणी। ओहो हा, मां वरी सालगिरह खे वर्सी चई विधी आहे। तव्हां वर्सीअ खे सालगिरह चई विया। तुंहिंजो तंज़ मूंखे वणियो। उहो बि अंग्रेज़नि सालगिरह ऐं वर्सीअ लाइ हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो, एनिवर्सरी। तॾहिं त अधु दुनिया जे बादशाही कयऊं।